ब्रियासिटी क़ौमी शाहरा ते दाली मोरी स्टाफ भरिसां मज़दा सां हादसो थी पियो। हादसे सबब मिठी वासी बजड़ा भुट्टो ऐं रमेश भील मौके ते फौत थी विया। मोटरवे पुलिस हादसे में औरतुनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में चंद्रा, सुघड़, कविता, अनीता, सुमरी, सिंघाड़, मंगल भील, धानू भील, मुकेश, सतराम ऐं एजाज़ शामिल आहिनि। हादसे सबब अस्पतालुनि में इमरजेंसी नाफ़िज़। ज़ख़्मियुनि ऐं फौतियुनि जा मड़ पुलिस पारां खणाए कंडियारो ऐं ब्रियासिटी जे अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मनि जा चइनि ज़ख़्मियुनि खे हालत नाज़ुक हुजण सबब नवाबशह अस्पताल में वियो। हादसे जा शिकार मुसाफ़िर मिठी जा रहवासी हुआ, जेके कणिक जे लाॿारे लाइ माही जा भाण वञी रहिया हुआ। पुलिस हादसे जो शिकार मंगल भील नाले जो समूरो ख़ानदान शामिल आहे। पुलिस ॿुधायो पियो वञे त मज़दा गाॾी बीठल हुई, जंहिंखे पोयां खां ईंदड़ गाॾी जो टक्कर लॻो आहे, जंहिं सबब हादसो पेश आयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।